अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहीदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुवा वल मलाइकतु व उलुल इल्मि क़ाइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला परहेज़गार बाननि जूं 6 सिफ़तूं बयान फरमायूं। ये 6 सिफ़तूं गोया के ॼण त दुनिया जे ज़िंदगीअ में महिनत सां हासिल कयल 6 डिग्रियूं हुयूं जंहिं बाने वटि हूंदियूं अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत ॾींदो, जन्नत जे अंदरि पाक घर वारियूं ॾींदो ऐं उन्हनि जन्नती बाननि खे पंहिंजो रज़ामंदो बि हासिल करे ॾींदो। इहो गुज़िरियल आयतुनि जे अंदरि बयानु हो। इन निस्बत सां अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन उम्मत मुहम्मदीअ जे लाइ ॼण त हिकिड़ो तोहफ़ो हिकु आयत जे अंदरि बयानु फरमायो। पोइ हिन आयत जो शान नुज़ूल छा आहे, हीअ आयत नाज़िल कहिड़े वक़्तु थी, छा सबबु हो? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अञा नुबुवत हासिल करण खां पोइ मके खां हिजरत करे मदीने नवां आया हुआ। अञा एतिरी शोहरत, अञा एतिरी आम जाम ॻाल्हि न थी त को मके जे अंदरि हिकु बुज़ुर्ग शख़्सियत आहे जेका दावा करे थी त मां नबी आहियां। इहा ॻाल्हि अञा आम न हुई। जेको मके अचे पियो उहो ख़बर खणी पियो वञे त बाबा हिते हिकिड़ो बुज़ुर्ग आहे चवे थो मां नबी आहियां। वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने हिजरत करे आया। पोइ जेके मदीने अचनि पिया त उहे इहा ॻाल्हि वापसीअ में खणी वञनि पिया त हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्सियत आहे जेको चवे पियो त मां पैगम्बर आहियां, नबी आहियां। हाणे इन माहौल जे दौरान मुल्क शाम खां हिकिड़ा 2 यहूदियुनि जा वॾा आलिम आया मदीने जे अचे पहुता। मदीने जे माण्हुनि सां मेल जोल कयूं, मुलाक़ात कयूं। मदीने जी आबादीअ खे जॾहिं ॾिठूं, शहर, जबल, मैदान, मुख़्तसिर घरड़ा, अंसारी साहबनि जा घर, हीअं जो हीअं चौधारी नज़र फेरायूं त हिननि खे फ़ौरन उहे ॻाल्हियूं ज़हन में अची वियूं जेके उन्हनि जे किताब तौरात में, जेको तौरात मूसा अलैहिस्सलाम खे मिलियो हो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां, उन में इहे निशानियूं लिखियल हुयूं त आख़िरी पैगम्बर जॾहिं ईंदो त पैदा कहिड़े शहर में थींदो, पोइ रहंदो जंहिं शहर में हुनजो नालो यसरब हूंदो, पुराणो नालो मदीने जो यसरब, उन में रहंदो। उन जे शहर, उन जे गलियुनि, उन जे जॻहियुनि, उन जे बिल्डिंगनि ऐं उन जे जबलनि जो हाल कैफ़ियत हीअ हूंदी। हिननि जो मदीने आलिया खे सरसरी नज़र सां ईअं ॾिठो त ॾिसी करे चवणु लॻा त हे त उहे निशानियूं आहिनि जेके आख़िरी पैगम्बर जे शहर जूं तौरात में लिखियल आहिनि। अजब में अची विया, चूंकि 2 आलिम हुआ न तौरात जा। माण्हू सां मेल जोल करे माण्हू खां पुछण लॻा, फ़ौरन जंहिं माण्हू सां मिलंदा वञनि फ़ौरन माण्हू ॿुधाईंदा वञनि त हिते हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, इंतिहाई ख़ुशि अख़लाक़ वारो, इंतिहाई सुहिणी सीरत, सुहिणो जवान आहे, नौजवान, बहितरीन हुनजी सूरत सीरत आहे, ॾाढो बाअख़लाक़ हिकु बुज़ुर्ग हस्ती आहे। उहो चवे थो त मां नबी आहियां। हिननि जॾहिं हिननि ॿिन्हिनि आलिमनि इहा ॻाल्हि ॿुधी
त हिननि में तड़प पैदा थी त पोइ यार असांजे तौरात में जेके उन शहर जूं निशानियूं आहिनि न उहे लभनि थियूं हिते। वरी जेका नुबूअत जी ॻाल्हि माण्हू चवनि था हले यार हली करे मिलूं भला हुन सां, जे उहे निशानियूं वाक़ई हुन में लभनि थियूं, पैगंबर जा नाला बि असांजे तौरात में लिखियल आहिनि, उनजी सूरत सीरत सॼी लिखियल आहे, ऐं कुझु सवाल ॻाल्हियूं हली करे पुछूंसि था, पोइ जे जवाबु ॾिनई त मञीदासीं, पोइ कलमो पढ़ी हुन ते ईमान आणींदासीं। ही ॿई आलिम ॿधी करे आया, हुज़ूर सलातो सलाम जन सां मिलिया, हाली हवाली थी करे पुछण लॻा त अंत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पुछण लॻा त तव्हांजो नालो मोहम्मद आहे? हुज़ूर सलातो सलाम जन फरमायो नाम, आओ। वरी पुछण लॻा त ॿियो नालो तव्हांजो अहमद आहे? हुज़ूर सलातो सलाम फरमायो हाओ, मां मोहम्मद बि आहियां अहमद बि आहियां। अच्छा, कुरैश कबीले जा आहियो? हा। अब्दुल मुत्तलिब जे खानदान जा आहियो? हा। अब्दुल्ला जा पुट आहियो? हा। आमिना जा लाल आहियो? हा। हिननि उहे ॻाल्हियूं जेके तौरात में पढ़ियूं उहे सभु पुछूं। बाक़ी जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चहिरो अनवर हो उन्हनि हिननि पाण ॾिठो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चहिरो अनवर अहिड़ो सच पच, उहे अखियूं मुबारकनि जिन पंहिंजे अखियुनि सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चहिरे अनवर खे ॾिठो, चोॾींहं जो चंड बि शर्माईंदो हो। किन शाइरनि त एतिरे अंदाज़ में चयो आहे त चोॾींहं जो चंड पंहिंजी चांडोकीअ खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कदमनि जे आॾो विछाए करे ॼण त पंहिंजी चांडोकी विछाए हुज़ूर जी हाजियां कंदो हो। कंहिं शाइर एतिरे क़दुरु लिखियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े सुता पिया, चोॾींहं जी राति हुजे, चंड उब ते उभरियल सफ़ा फुल चमके पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चहिरे अनवर खे ॾिसी वरी चोॾींहं जे चंड खे ॾिसे, वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चहिरे अनवर खे ॾिसी वरी चोॾींहं जे चंड खे, केतिरा ई भेरा ईअं ॾिसी भेट पियो ॾे, ॾिसां त चंड में वधीक चांडाणिया या मुंहिंजे सोणे नबीअ जो चहिरो वधीक चमके थो। ॾिसां ॾिसी ॾिसी करे चवणु लॻो चंड खे, चंड चवां सच जे मिठिया मूर न भाई, अहिड़ा लफ़्ज़ चई छॾियईंसि, तुंहिंजे चहिरे में चमक आहे या पंहिंजे जॻह ते, पर तुंहिंजे चहिरे में छायूं लीका कारा, मुंहिंजे महबूब जो चहिरो तोखां वधीक चमकदार, पर ॾुख न कजां, अहिड़ा लफ़्ज़ चई वियुसि। बहरहाल हिननि यहूदियुनि जे आलिमनि जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चहिरो अनवर ॾिठो, अखियूं वॾियूं, पर तमामु वॾियूं बि न जेके बेसरियूं लॻंदियूं आहिनि, हीअं मलूक सोणियूं, अहिड़ी तरह सां कुदरती पलकूं कारियूं, ॼण सुरमो पातल आहे पर सुरमे पाइण खां सवाइ कारियूं, नक अहिड़े अंदाज़ में, न सफ़ा बीनो नंढड़ो न सफ़ा वॾो खड़ो, अहिड़ो विचोलो ऐं सुहिणो ईअं उभो जो ईअं ॾिसण वारो ॾिसे त चए माशा अल्लाह सुभान अल्लाह, वेठो ॾिसे। ही ॻाल्हि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि जन जा अहिड़ा त चिटा ऐं चमकदार ॻाढ़ा लाल, वरी चपड़ा मुबारक अहिड़ा त ईअं ॻाढ़ा लालड़ीअ नमूने अहिड़ा सुहिणा सेबता, वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे अनवर ते हीअ ॾाढ़ी अहिड़ी त घाटी अहिड़ी ईअं सुहिणे नमूने सां ॼण कंहिंजा ख़त वरितल हुजनि, सफ़ा ईअं लाइन में वार हुजनि तरतीब सां, पर बिना ख़तनि जे हुज़ूर जन जी अहिड़ी ॻल बि पूरो ज़ाहिर, चहिरे अनवर ते ॾाढ़ी बि ईअं तरतीब सां, न सॼो चहिरो छुपियल न वरी ॾाढ़ी सफ़ा थोरी जो खुसियल महसूस थिए, पूरी पूरी। पोइ कंहिं शाइर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन चहिरे खे ॾिसी करे चयो, मोए सुंबुल चश्म नरगिस लाल लब रुखसार गुल, मन नदीदम हिच जाए यक दरख्ते चार गुल। वाह वाह, चई त वार सुंबुल वण जे पछम जहिड़ा, ॾिठो आहे कॾहिं कॾहिं सुंबुल थींदो आहे वॾो, जंहिंजा पन गुलाब जे गुल वांगुरु पर ईअं वेकरा थींदा आहिनि वॾा, पोइ हुन मां कपाए निकिरंदी आहे, सुंबुल जी कपाए जेका खणबी आहे त वारीअ वांगुरु ॻरी हूंदी आहे, ज़ोर ॾिबो अथसि त भॼी वेंदी आहे, एॾी नरम हूंदी आहे जो चई त मुंहिंजे सोणे हबीब जे चहिरे ते जेके वार आहिनि न, ॼण त इहे सुंबुल जी कपाए आहे, एॾा नरम मुलायम, ऐं अखियूं जेके आहिनि न नरगिस गुल जहिड़ियूं आहिनि,
ऐं चपड़ा मुबारक जेके आहिनि न, ॻाढ़ा ॻाढ़ा गुलाब जे पन जहिड़ा ॼण त हीअं पन ई उभरियल आहे। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गल अहिड़े अंदाज़ में जीअं गुलाब जो गुल टिड़ियो बीठो आहे हीअं। पोइ चयईं त दुनिया जो को बि गुल अहिड़ो कोन्हे जंहिं हिकिड़े गुल जे टारीअ ते इहे 4 गुल हुजनि, हिकिड़े गुल जे टारीअ ते 4 क़िस्मनि जा गुल हुजनि। मुंहिंजे सोणे हबीब जो चहिरो उहो हिकु गुल आहे जंहिं ते 4 गुल सजाया पिया आहिनि। एॾी तशबीह ॾेई वियो। हिननि यहूदियुनि जे आलिमनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी सुहिणी सूरत जेका आई उहा ॾिठी, मके मदीने जूं गलियूं ऐं निशानियूं उहे बि ॾिठूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां कुझु सवाल बि कयूं, नालो बि पुछूं, ख़ानदान बि पुछूं, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं पुछी विया। पोइ आख़िर में चवणु लॻा त हिकिड़ो सुवाल तव्हां खां कंदासीं, पोइ जे तव्हां हुनजो जवाबु ॾिनो त पोइ असां तव्हांजे मथां ईमान आणे कलमो पढ़े मुस्लमान थींदासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पुछो। चवणु लॻा त तव्हांजे किताब में जेको तव्हांजे मथां किताब नाज़िल थियो आहे हुनजो नालो फुरक़ान हमीद क़ुर आहे। हा, तव्हांजे हिन किताब में सभ खां वॾी शहादत कहिड़ी शइ जी आहे? ॻाल्हियूं गुज़रियल आयतुनि सूरत बक़रा में त शाहिदी ॾिबी आहे। जंहिं माण्हूअ खे अखियुनि सां का शइ ॾिसंदे नज़र अचे ऐं शाहिदीअ तौरु हुनखे पेश कजे, पोइ ॾेती लेती हुजे, को ॾोह कंदे ॾिसे या कंहिं बि तौर ते शाहिदीअ तौर ते पेश कजे त हक़ ऐं सत जी शाहिदी ॾिजे। हिननि सुवाल कयो त तव्हांजे किताब में वॾे में वॾी शाहिदी कहिड़ी आहे? हिननि सवाल कयो ऐं फौरन अल्लाह तबारक व तआला हीअ आयत नाज़िल फरमाई। मुंहिंजा सुहिणा नबी घबराइजा न, जे हिननि सुवाल कयो आहे त जवाब मां थो ॾियां। उन वक़्तु जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हु वल मलाइकतु व उलुल इल्म क़ाइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। इहा आयत खणी आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं इहा आयत उन्हनि जे साम्हूं पढ़ी, फौरन उन्हनि कलमो पढ़ी करे ईमान आंदो मुस्लमान थी विया। वाकई तौरात में असां जीअं पढ़ियो तीअं ॾिठोसीं, सुवाल जो जवाबु जीअं हुते पढ़ियो ईअं हिते मिलियो, ईमान आंदो। हाणे अल्लाह तबारक व तआला हिन आयत जो शान ऐं फज़ीलत सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान अतहर मां जेको ज़ाहिर करायो, सहाबी सगोरनि जी उहा ॿोली ज़रा ॿुधो। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो, मुंहिंजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ जेको माण्हू आयतुल कुर्सी पढ़े ऐं हीअ आयत सूरत आल इमरान जी 18 नंबर आयत, शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हु वल मलाइकतु व उलुल इल्म क़ाइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। पोइ ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन खां पोइ हिकिड़ी शाहिदी हीअ पाण बि ॾे, वाना अला ज़ालिका मिन शाहिदी। मुंहिंजा रब साईं हिन आयत जे अंदरि जेका तो शाहिदी ॾियारी आहे पंहिंजे मख़लूक खां, मलाइकनि बि शाहिदी ॾिनी आहे, अहले इल्म वारा माण्हू बि शाहिदी ॾियनि था, इंतिहाई अदालत ऐं अदल इंसाफ़ सां चवनि था इबादत जे लाइ अल्लाह जी ज़ात आहे। मां बि त चवां त इबादत जे लाइ अल्लाह जी ज़ात आहे। वाना अला ज़ालिका मिन शाहिदी। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह तआला फरमाए थो, हुज़ूर जन फरमायो, हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े, पोइ हीअ आयत आल इमरान जी 18 नंबर आयत पढ़े, उन खां पोइ वाना अला ज़ालिका मिन शाहिदीन जा लफ़्ज़ चए। अञा अॻिते हलो, क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क सूरत आल इमरान जी आयत नंबर 26 खां वठी 27, 28, 29, 30 याकिन बुज़ुर्गनि लिखियो आहे त 27, 28 2 नंबर आयतूं क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क खां व तर्ज़ुक़ु मन तशाउ बग़ैर हिसाब ताईं। इहे आयतूं रुगो हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ पढ़े, अल्लाह तबारक व तआला उन बंदे खे कहिड़ा इनाम ॾींदो? अल्लाह तबारक व तआला सभ खां पहिरियां हुनजा गुनाह माफ़ कंदो। अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत में जॻह ॾींदो। 70 हाजतूं अल्लाह तबारक व तआला उन जूं पूरियूं कंदो हर रोज़। 70 हाजतूं, घटि में घटि हाजत इहा हूंदी त अल्लाह ताला हुन जे ॾोहनि खे माफ़ कंदो वेंदो। जन्नत बि मिलंदी, हिसाब बि न थींदो, 70 हाजतूं बि पूरियूं थींदियूं। घटि में घटि हाजत इहा त माने खे माफ़ी मिलंदी। जेका घटि में घटि हाजत एॾी वॾी आहे
वो 70 जेके हूंदियूं केॾी वॾियूं हूंदियूं। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन आयत जे लफ़्ज़नि जे पढ़ण खां पोइ वाना अला ज़ालिका मिन शाहिदीन जेकॾहिं चई वियो इन लफ़्ज़नि जो तर्जुमो ई आहे त मुंहिंजा रब साईं हिन आयत में मलाइकनि ऐं दुनिया जे हर मख़लूक अहल इल्म वारनि माण्हुनि बि जेका न शाहिदी ॾिनी आहे त अलाह खां सवा कोई इबादत जे लाइ कोन्हे। मां बि थो चवां त अलाह खां सवा कोई इबादत जे लाइ कोन्हे। वाना अला ज़ालिका जी माना मां बि थो चवां इन ॻाल्हि ते मां बि शाहिद आहियां त कोई तोखां सवाइ इबादत जे लाइ कोन्हे। क़यामत जे ॾींहुं अलाह ताला उन बंदे खे मलाइकनि सां नबियनि सां सिद्दीक़नि शहीदनि सां उतारींदो। शाहिदी अहिड़ी अथसि न। हाणे ज़रा तवजो कजो आयत जे अंदरि अलाह ताला बयान छा कयो आहे। फरमाए शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हू। अल्लाह ख़ुद लफ़्ज़ी तर्जुमो अहिड़ो आहे आम माण्हू जे दिमाग़ खां ज़ोर आहे। फरमाई अल्लाह ख़ुद शाहिदी तो ॾे हिन ॻाल्हि जी त अल्लाह खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ कोन्हे। पंहिंजे ज़ात जी शाहिदी पाण ते बि आहे छा? पंहिंजे ज़ात जी शाहिदी पाण ते बि आहे छा? अल्लाह तबारक व तआला पंहिंजी शाहिदी पाण पियो ॾे। रब तबारक व तआला खे हक़ आहे। हू ख़ालिक मालिक क़ादिर मुतलक ज़ात आहे। कोई हुन खां पुछण वारो कोन्हे। पर उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे इन जो मतिलबु ई आहे अल्लाह तबारक व तआला ज़मीन आसमान जेके पैदा कया सिज चंड सितारा जेके पैदा कया इहे पंहिंजे बीहक में पंहिंजे जॻह ते मज़बूतीअ सां अल्लाह ताला जे हुक्म जे इताअत में मुक़रर वक़्त ते सिज उभरे थो लहे थो। आसमान अल्लाह ताला जे हुक्म सां बीठो आहे। न चुरियो आहे न झुकियो आहे न डरियो आहे न फिटियो आहे न कमज़ोर थियो आहे। ज़मीन बि ईअं इन्हनि समूरनि शयुनि पंहिंजे जॻह ते बीही साबित क़दमी ॾेखारे करे ॼण त शाहिदी ॾिनी त असांखे हलाइण वारी ज़ात जेका आहे उहा अञा वधीक ताक़तवर आहे। उहा इबादत जे लाइक़ु आहे। हिकिड़ो मतिलबु इहो। ॿियो मतिलबु मुहद्दिसनि लिखियो आहे बुज़ुर्गनि लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला इन लफ़्ज़नि सां ॼण त चवे पियो त मलाइक रसूल सॻोड़ा ऐं जेके बि आले इल्म माण्हू आहिनि इहे सभु जो सभु इन ॻाल्हि जी शाहिदी था ॾियनि त अलाह खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु कोन्हे। इहा शाहिदी ॾियणु त अल्लाह वहदहु ला शरीक आहे। इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा ज़ात आहे अल्लाह जी। अल्लाह खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। जॾहिं त रब खे ॾिठो बि कोन अथनि। रब तबारक व तआला जे बणायल निशाननि खे ॾिसी करे चए थो त अल्लाह आहे। आसमान खां ककर खां जो पाणी वसे थो इहो पाणी हेॾो वज़नी पाणी समुंड मां दुनिया जे दरियाहनि मां ककरनि जे सूरत में खणी करे कंहिं जॻह ते बीहारे ककरनि खे उते वसाइण ककर खे इहा ताक़त कंहिं ॾिनी। इहो पाणी ककर में बीठो कीअं? छा ककर कूलर वांगुरु बंदि हुन में टूटियूं हुयूं या हुनखे को सोराख हुया पहिरियां बंदि करे पोइ वरी उहे सोराख खोलिया अथऊं हाणे पाणी वसे थो? छा त निज़ाम आहे। उनजी मर्ज़ी आहे जेकर हिकु ई वक़्तु ईअं हुन ककर खे टोड़े कंहिं जॻह ते बोॾ ॾेई छॾे मारे वञे त बि उनजी मर्ज़ी। सनी सनी बूंद बूंद वसाए त बि उनजी मर्ज़ी। वॾ फुड़ो करे वसाए त बि उनजी मर्ज़ी। तिखो ऐं तकिड़ो मिंट हिकिड़े में मुल्क खे ॿोड़े त बि उनजी मर्ज़ी। सनी सनी बूंद बूंद वसाए थधिकार करे त बि उनजी मर्ज़ी। जे उन बूंद मां ॻड़ो करे बर्फ़ वसाए त बि उनजी मर्ज़ी। बेनियाज़ बादशाह हुआ। ॼण त इन्हनि समूरनि शयुनि ज़मीन वण चण जबल आसमान सिज चंड सितारा जानवर इंसान हैवान पखी परंदा ॿूटा गुल गुलज़ार सावक काठियूं सुकल आलियूं इहे वण चण सभु ॼण त इन ॻाल्हि जी शाहिदी था ॾियनि त अल्लाह आहे। हज़ारों साल गुज़रिया आहिनि जो इहे शयूं पंहिंजे जॻह ते मौजूदु आहिनि ॼण त शाहिदी ॾियनि त ख़ुदा जी ज़ात आहे। पोइ न ज़मीन जो ज़रो ज़रो जंहिं ज़ात जी शाहिदी ॾे इहा वॾी आहे न। तॾहिं त हुननि पुछो त सभ खां वॾी शाहिदी कहिड़ी आहे तव्हांजे किताब में? जो ज़मीन जो हर ज़रो ज़रो चवे त ला इलाहा इल्ला हू। हर मख़लूक चवे ला इलाहा इल्ला हू। इहा एॾी वॾी शाहिदी आहे जो इन शाहिदी ॾियण खां कोई बि महरूम कोन्हे। सच पच पुराणे ज़माने जा मुशरिक बि चवंदा हुआ। तव्हां ॿुधो आहे उलमा वटां अबू जहल खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीन इस्लाम जी दावत पिया ॾियनि पोइ ज़िद्दियत में अची करे जंगियूं मुखालिफ़तूं जहिड़ा अदावतूं मुक़ाबले जे लाइ जॾहिं उभरियो इहे वाइदा वचन चैलेंजिंग करण ते उभरियो
काबतुल्लाह शरीफ जे गिलाफ खे चंबड़ी करे उन ख़ुदा खे पियो चवे, मने पियो न माना ख़ुदा खे त मने पियो न, काबतुल्लाह जे गिलाफ खे चंबड़ी करे चवे पियो अल्लाहुम्मा अमतिर अलैना माइदतम मिनस समा अव इतना बिअज़ाबिन अलीम, रब जे असां ग़लत आहियूं त असांखे पत्थरनि जो मींहुं वसा या को अज़ाब नाज़िल कर। हीअ त अल्लाह ताला जी महिरबानी हुई, सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे रहम करे छॾियईं, न त उहो घुरे त ख़ुदा खां पियो, माना ख़ुदा खे त मञनि पिया, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे नबूवत खे न पिया मञनि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह तबारक व तआला जो पैगंबर करे न पिया मञनि। जे मञनि पिया त उन्हनि खे इहा ॻाल्हि खुखे पई त माण्हू सभु हिन जी ताबेदारी कंदा, असांजे पोयां लॻल आहिनि उहे असांजी पोइवारी छॾे ॾींदा। ऐं असांखे जेके यहूदी ऐं नसरानी जेके अहले इल्म माण्हू चवनि पिया त जे सभु हुन जे पोयां नबी जे पोयां लॻंदा त पोइ माण्हू असांखे जेको माल मता ख़ैर ख़ैरातूं ॾींदा आहिनि उहे असांजूं बंदि थी वेंदियूं। पोइ के माल जे करे, के इज़त ऐं हशमत जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ताबेदारी न पिया कनि, बाक़ी मञनि सभु पिया, सुञाणनि सभु पिया। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो वउलुल इल्म क़ाइमन बिल क़िस्त, इंतिहाई अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो इहो निज़ाम एॾो त अदल ऐं इंसाफ़ सां क़ाइमु आहे, एॾो अदल ऐं इंसाफ़ सां क़ाइमु आहे, अहिड़ो इंसाफ़ अहिड़ी अदालत दुनिया में कोई बि नथो करे सघे। जो पखी न पोखींदा आहिनि का पोख फसल, सुबुह जो ख़ाली गुजूं खणी करे पंहिंजे घरनि मां आखेरनि मां निकिरंदा आहिनि, इहे जीतामड़ा बि, इहे नांग बलाऊं बि, झंग जा जानवर बि पंहिंजे ॿिड़नि, पंहिंजे इन्हनि झाड़ियुनि मां ऐं पंहिंजे आखेरनि मां इहे निकिरंदा आहिनि ख़ाली पेट, शाम जो पेट गुजूं पंहिंजूं भरे करे पंहिंजे घरनि ऐं आखेरनि में ईंदा आहिनि। इहो रब रज़ाक़ आहे, हर मख़लूक खे अहिड़े अंदाज़ में संभाले पियो। तॾहिं त हिन आयत में फरमायो वियो अल्लाह उहा ज़ात आहे जंहिंजी शाहिदी हर हिकु ॾींदो आहे, ज़रो ज़रो, रुगो शाहिदी बि न, अल्लाह जे अदालत भरे इंसाफ़ जी बि ॼण त शाहिदी आहे, अल्लाह जे कुदरत वारे कानून जी बि शाहिदी आहे, रब वहदहू ला शरीक आहे इन जी बि शाहिदी आहे, रब तबारक व तआला वटि हर क़िस्म जी ताक़त ऐं क़ुवत आहे इन जी बि शाहिदी आहे। त पोइ जेको माण्हू न हिन आयत जे पाण खां पोइ चवंदो त साईं मां बि इहा ई शाहिदी ॾियां थो, वॾो न बाने जो दर्जो आहे। रिवायत में बुज़ुर्गनि लिखियो त अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं उनखे उन्हनि नेकनि, सालिहनि, सिद्दीक़नि, शहीदनि, मलाइकनि ऐं आलिमनि में उतारींदो। हाणे इन आयत जे अंदरि गहराईअ सां जॾहिं नज़र विझी वञे त इहा ॻाल्हि बि मालूम थिए थी त अल्लाह तबारक व तआला मलाइकनि जो बि शान बयानु करे छॾियो, त अहले इल्म जेके आलिम आहिनि उन्हनि जो बि शान बयानु करे छॾियो, त इहे आलिम बि चवंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाहु, रब जंहिंजी तारीफ़ करे उनजो दर्जो ज़रा मुक़दम हूंदो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि उन्हनि उलमा ऐं सुलहा मां बनाए ऐं उन्हनि सां सोबत नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि ॼण त उम्मत मुहम्मदीअ जे लाइ तोहफ़ो करे छॾियो, जेको पढ़ंदो उनखे ॾींदुसि जन्नत बि ॾींदुसि, माफ़ी बि ॾींदुसि, पर शर्त आहे फ़र्ज़ नमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े, पोइ इहा आयतूं पढ़े। जंहिंखे यादि न बि आहिनि त पोइ वरी मूंखां पंहिंजे मुंहं सां भले पुछे, चए त लिखी बि ॾींदोमांसि। जेको अहिड़ा अहिड़ा अमल करे पाबंदीअ सां फ़र्ज़ नमाज़ पढ़े, पोइ इहे दुआऊं पढ़े, सच पच इन्हनि दुआउनि जो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जाॾो इंसान सर्ब सुजूद थी करे जॾहिं पाबंद थियो न, पोइ ॾिसे पंहिंजे ज़िंदगीअ में कमाल छा आहे। अल्लाह पाक शल तव्हां असांखे इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।